कम त अहिड़ो कयो थी जो असांजो नक कटराए छॾ। बाबा हाणे ग़लती बि त इंसान खां ई थींदी आहे न। अदा पोइ बि इंसान खे सोची सम्झी फ़ैसिलो करणु घुरिजे। सब किथे आहिनि? अदी ख़ुशी दे अदा मुरादिन किथे आहिनि? साइंस सब अंदर आहिनि। कमरे में अचो अचो अंदर अचो। खुर्शीद, चाय पानी जो तो बंदोबस्त कर। अदी नाज़ो आई यार। हाँ हाँ छो न, भाॼाई खे हाथ पटण ॾे, मां तेसी तयारी करे थी वठां। अदी तबीयत कीअं आहे तव्हांजी? अदा शुक्र है खुदा। रैस दिलनवाज़ ख़ान कीअं आहे? ख़ुशि लॻो पियो आहे न उहो बि? हाँ अदा सब ठीक है। अदा तव्हां सॾायो मूंखे। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो तव्हां रईस दिलनवाज़ सां न बल्कि मूंसां करणु था चाहियो? अदी रईस सां बि कंदासीं, पर रईस खां पहिरीं असीं तोसां ॻाल्हाइणु चाहियूं था। अदी यामीन ख़ान जेको कमु कयो आहे न, उनजो असांखे सभिनि खे ॾुख आहे। मूंखे त चवंदे बि शर्म महसूस थी रही। हाँ अदा असांखे ख़बर ई। हाणे असांजी इहा बदनामी घर घर में थींदी। न न अदी न, अञा ॻाल्हि हथां वई न आहे। छा मतिलब? अञा बि का गुंजाइश रहे थी छा? अदी हू ॾाढो शर्मिंदो आहे ऐं हिकु भेरो तोसां ऐं सूफिया सां मिलण थो चाहे। तोबा तोबा कयो अदा, कहिड़ी ॻाल्हि पिया कयो? तलाक खां पोइ मां पंहिंजी धीअ खे यामीन ख़ान सां मिलणु ॾींदसि ऐं न ई सूफिया हुन सां मिलंदी। अदी हू सफ़ाई ॾियणु थो चाहे, कुझु ॻाल्हि करणु थो चाहे तव्हां सां, कुझु ॻाल्हाइणु चाहे थो तव्हां सां। न अदा न, हुनखे जेको कुझु बि चवणो आहे अची रईस खे चवे। रईस दिलनवाज़ ख़ान खां ॾाढो ॾुजे थो, पहिरां तोसां ॻाल्हाइणु चाहे थो। न अदा न, यामीन ख़ान मुंहिंजी धीअ जी ज़िंदगी तबाह की, ख़ुदा हुनजी ज़िंदगी तबाह कंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।